क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 2 लेसन 19 एक्सरसाइज नंबर 2.5 मश्क बदाई पंज पार्ट 1। आऊं आहियां अवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार। ॿारो पोएं लेक्चर में असां प्रूविंग द लॉज ऑफ लॉगरिथम पढ़ी रहिया हुआसीं। हिन लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 2.5 खे सॉल्व कंदासीं। इन खां पहिरियां असां ही लॉ प्रूव कंदासीं। हीअ आहे त फॉर रियल नंबर्स m and a and a is greater than 0, a is not equal to 0, then prove that। हाणे हिते इहा ॻाल्हि पियो करे त हक़ीक़तन m and a लाइ a जी जेका वैल्यू आहे 0 खां वधीक हूंदी ऐं a जी जेका वैल्यू आहे उहा 0 जे बराबरि नथी थी सघे। त पोइ साबित करियो त log of n with base a is equal to log of n with base b divided by log of a with base b। हाणे असांखे इहो प्रूव करिणो आहे जेका ही साइड आहे न उहा हिन साइड जे यानी राइट साइड जे बराबरि कीअं थी सघे। इन जे लाइ सभ खां पहिरियों असां लिखंदासीं त लेट हाणे जेका लेफ्ट साइड आहे उहा खणंदासीं। उहा आहे त log of n with base a is equal to x। हाणे ही छा में लिखियल आहे लॉगरिथमिक फॉर्म में। असां हिनखे छा में मटाईंदासीं एक्सपोनेंशियल फॉर्म में। पावर घणो आहे हिते x आहे, बेस घणो आहे a, त पोइ इहो छा थींदो लिखंदासीं त n is equal to a ते पावर x। हाणे त छा थींदो असां बोथ साइड जेको आहे लॉग वठंदासीं बेस b सां। त पोइ असां लिखंदासीं त बाय टेकिंग लॉग बोथ साइड्स विथ बेस b। पोइ हाणे ही छा थींदो इहो असां वटि थींदो त log of n with base b is equal to log of a ते पावर x with base b। हाणे जेका ही लेफ्ट साइड आहे उहा सेम ई रहंदी, बाक़ी हिते हिकिड़ो फॉर्मूलो अप्लाई थींदो, ही फर्दर सॉल्व थींदो। त पोइ असां लिखंदासीं त log of n with base b is equal to हाणे हिते कहिड़ो फॉर्मूलो अप्लाई थींदो, हिते फॉर्मूलो अप्लाई थींदो त log of m ते पावर n with base a is equal to n log m with base a। हाणे हिते छा थियो आहे त हीउ जेको n पावर हुयो उहो स्टार्टिंग में अची वियो। अहिड़े तरीक़े सां हीउ जेको पावर आहे x उहो स्टार्टिंग में अची वेंदो। ठीकु आहे, हिन फार्मूला जे तहत। त पोइ हाणे कीअं थींदो, इहो थींदो त x log of a with base b। हाणे छा थींदो हिते हाणे असां इन x जे लाइ सॉल्व पिया करियूं त हीउ जेको टर्म आहे इन साइड अची वेंदो, इन साइड डिवाइड में अची वेंदो हिते। त पोइ इहो कीअं थींदो, इहो थींदो त log of n with base b divided by log of a with base b is equal to x। हाणे हिते छा थींदो त असां हिन जाइ ते हिन x जी जॻह वैल्यू पुट कंदासीं। कहिड़ी वैल्यू आहे हिते x जी, उहो हिते असां रखी आयासीं स्टार्टिंग में लेट log of n with base a is equal to x। हाणे x जी जाइ ते उहो ही जेका वैल्यू आहे लेफ्ट साइड त इहा पुट करे छॾींदासीं। पोइ इहो कीअं थींदो, इहो बराबरि थींदो त log of n with base b divided by log of a with base b is equal to जेका x वारी वैल्यू आहे उहा रखंदासीं, उहा आहे त log of n with base a। हाणे तव्हां ॾिसो त इहो साबित थी वियो। हुते छा आहे त हीअ जेका साइड आहे उहा लेफ्ट साइड पियल आहे ऐं हीअ जेको टर्म आहे राइट साइड पर हिते ॾिसी सघो था हीअ पियो आहे। त पोइ असां हिनखे ईअं बि लिखी सघूं था त इट इम्प्लाइज़ दैट log of n with base a is equal to हाणे जेको आहे हीअ जेको टर्म आहे असां खणी हिते रखी छॾींदासीं। लिखंदासीं त log of n with base b divided by log of a with base b। छा थियो, हेंस प्रूव्ड। अहिड़े तरीक़े सां ॿारहों हाणे असां वटि आहे एक्सरसाइज नंबर 2.5 ऐं क्वेश्चन नंबर पहिरियों आहे एक्सप्रेस द फॉलोइंग इन टर्म ऑफ log of x with base a, log of y with base a, log of z with base a। हाणे त असांखे छा करिणो आहे त हेठियां जेकी टर्म गिवन आहिनि उन्हनि में हिननि सभिनी खे सेपरेट करे लिखिणो आहे। ठीकु आहे, उहो हिन तरीक़े सां। त हाणे असां पहिरियों नंबर जेको सम आहे उहो आहे त log of x y z with base a। असां सॉल्यूशन लिखियोसीं, उन खां बाद में पहिरियों स्टेप सेम। हाणे हिते ॾिसो न हीअ जेके टर्म कीअं आहिनि, हीअ पिया आहिनि मल्टीप्लिकेशन में। असां मल्टीप्लिकेशन जो हिकिड़ो लॉगरिथम लॉ पढ़ी आया आहियूं, उहो कीअं हुयो त उहो हीअं आहे त इफ
log of mn अगर ईअं हूंदो विथ बेस ए छाजे बराबर थींदो इहो बराबर थींदो त log of m विथ बेस ए प्लस log of n विथ बेस ए। हाणे तव्हां ॾिठो हिते उहो हिते हिन साइड लेफ्ट साइड जेको ॾिसो हेॾे मल्टीप्लिकेशन में पिया हुआ असां वटि हीअ हिते त पोइ हीअ जॾहिं सेपरेट करे रखियासीं त पोइ छा में अची विया एडिशन में। अहिड़े तरीक़े सां ई त पोइ हाणे हीअ कीअं थींदो इहो असां वटि ईअं थींदो त इज़ इक्वल टू असां लिखंदासीं त log of x विथ बेस ए प्लस log of y विथ बेस ए प्लस log of z विथ बेस ए। इहो असांजो छा थी वियो आंसर। हाणे इहो ईअं सिंप्लीफाई थींदो अहिड़े तरीक़े सां। ॿारहों हाणे असां वटि ॿियो नंबर सम आहे उहो आहे त log of x स्क्वायर y विथ बेस ए। हाणे छा करिणो आहे हिन खे बि सेपरेट करे लिखिणो आहे ठीकु आहे। त पोइ हाणे हिते असां तव्हांखे छा करिणो आहे हिते सॉल्यूशन लिखी करे पहिरियों स्टेप सेम लिखिणो आहे। हाणे आउं हिन खे डायरेक्ट सॉल्व करण जी कोशिशि कंदुसि। हाणे पोइ इहो कीअं थींदो इहो थींदो त इज़ इक्वल टू log of x स्क्वायर विथ बेस ए प्लस log of y विथ बेस ए। हाणे हिते ॾिसो न हीअ हिते मल्टीप्लिकेशन में ॿई टर्म पिया हुआ त पोइ जॾहिं असां हिननि खे असां फर्दर सिंप्लीफाई कंदासीं त हिते उहो साॻियो ई फार्मूलो अप्लाई थी वेंदो ऐं पोइ हिन तरीक़े सां इहे सेपरेट थी अची वेंदा। ॾिसो हिते एडिशन में इहे अची विया पर हाणे हिते ॾिसो हीअ जेको आहे फर्दर हिते एक्स जे मथां पावर पियल आहे एक्स स्क्वायर हीअ हिते अञा हिकिड़ो फार्मूलो अप्लाई थींदो उहो फार्मूलो हेठि मां लिखी थो छॾियां। हीअ बसि जीअं जो आहे सेम रहंदो log of m ते पावर अगरि n हूंदो विथ बेस ए त पोइ छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो त n log of m विथ बेस ए। अहिड़े तरीक़े सां हाणे जेको हिते ॿ पियो आहे जेको एज़ अ पावर उहो स्टार्टिंग में अची वेंदो। पोइ इहो कीअं थींदो इहो थींदो त इज़ इक्वल टू 2 log of x विथ बेस ए प्लस log of y विथ बेस ए। इहो छा थी वियो असांजो आंसर अहिड़े तरीक़े। ॿारहों हींअर असां वटि टियों नंबर सम आहे त log of x y डिवाइडेड बाय z विथ बेस ए। हाणे सभ खां अवल तव्हां सॉल्यूशन लिखी करे पहिरियों स्टेप ही सेम लिखी वञिजो सही आहे। हाणे उन खां बाद में हाणे त तव्हांखे ॾिसणो आहे त हिते लागरथम जो जेको आहे कहिड़ो जेको ला हिते इस्तेमालु थींदो। हाणे हिते ॾिसो हीअ जेके टर्म आहिनि उहे मथियां आहिनि ज़र्ब में हेठियां आहिनि वंड में त पहिरियां हिते कहिड़ो ला इस्तेमालु थींदो वंड वारो त उहो कीअं हुयो उहो हुयो त पहिरियां उहो लिखी ईंदासीं त log of m डिवाइडेड बाय n विथ बेस a इज इक्वल टू log of m विथ बेस a माइनस log of n विथ बेस a। अहिड़े तरीक़े सां त पोइ हाणे ही टर्म इहे कीअं थी वेंदा इहे टर्म कुझु हीअं थी वेंदा त असां लिखंदासीं त इज इक्वल टू log of x y विथ बेस a माइनस log of z विथ बेस a। हाणे त ॾिसो न जेको अपान वारो टर्म आहे उहो माइनस खां पोइ अची वियो ऐं जेकी मथियों टर्म आहे उहो कीअं अची वियो आहे उहो पहिरियां ठीकु आहे। हाणे फर्दर हीअ ॾिसो ज़र्ब में पियो आहे त हाणे हिते जेको आहे त प्रोडक्ट वारो जेको ला आहे लागरथम जो उहो हिते फर्दर अप्लाई थींदो उहो तव्हांखे यादि हूंदो हींअर मूंखे उमेदु आहे त उहो कीअं हुओ log of mn विथ बेस a इहो बराबरि छाजे थी पियो वियो log of m प्लस log of n ठीकु आहे। बेस त a हूंदो आहे उहो कॉमन आहे त पोइ असां हाणे हिन खे कीअं लिखंदासीं असां लिखंदासीं त इज इक्वल टू log of x विथ बेस a प्लस log of y विथ बेस a माइनस log of z विथ बेस a। हाणे इहो छा थी वियो असांजो आंसर। अहिड़े तरीक़े सां ही सम जेके आहिनि उहे सिंप्लीफाई थींदा आहिनि। चोथों नंबर सम आहे त log of रेडिकल एक्स वाई विथ बेस ए। हाणे तव्हांखे छा करिणो आहे सॉल्यूशन लिखी करे पहिरियों ही जेको स्टेप आहे उहो सेम लिखी वञिणो आहे। उन खां बाद में हाणे ॾिसो न हिन खे मां एक्स वाई खे पावर 1/2 जी सूरत में लिखंदुसि छाकाणि त उहो ईअं लिखी सघिजे थो त पोइ हाणे इहो कीअं थींदो इहो टर्म बराबरि थींदो त असां लिखंदासीं इज़ इक्वल टू log of एक्स वाई इन जे मथां पावर मां घणो ॾेई छॾींदुसि 1/2 अहिड़े तरीक़े सां विथ बेस ए। हाणे जॾहिं हिन खे मां सिंप्लीफाई कंदुसि हिते कहिड़ो फार्मूलो अप्लाई थींदो हाणे ॿारहों हिते फार्मूलो अप्लाई थींदो त log of
m ते पावर n विथ बेस a इज इक्वल टू n पहिरियां अची वेंदो पोइ लिखंदासीं log ऑफ m विथ बेस a त पोइ इहो टर्म हाणे कीअं थींदो इहो टर्म असां वटि हाणे कुझु अहिड़े तरीक़े सां थी वेंदो हीअ 1/2 पहिरियां अची वेंदो पोइ छा लिखंदासीं त इज इक्वल टू 1/2 log xy विथ बेस a हाणे जेको आहे फर्दर हाणे हिन ते एक्स वाई जो जेको प्रोडक्ट वारो फार्मूला आहे अगरि सम्झो उहो अप्लाई थींदो त पोइ हाणे इहो कीअं थींदो सम असां हिन सम खे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं इहो बराबरि थींदो 1/2 log ऑफ x विथ बेस a प्लस log ऑफ y विथ बेस a इहो असांजो छा थी वियो आंसर अहिड़े तरीक़े सां वारो हींअर असां वटि सम आहे log ऑफ 1/√(x y z) विथ बेस a सब खां वधीक सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम हाणे हिते ॾिसो त जेको न्यूमरेटर आहे उहो 1 असांखे हाणे 1 जे लाइ सॉल्व करणो कोन्हे असांखे छा करिणो आहे त हिननि खे एक्सप्रेस करिणो आहे जेके सब टर्म गिवन आहिनि उन्हनि खे log ऑफ x log ऑफ y log ऑफ z विथ बेस a वारनि टर्मनि जे हवाले सां ठीकु आहे त पोइ हाणे असां हिन खे कीअं लिखंदासीं हिन खे असां लिखंदासीं त इज इक्वल टू log ऑफ x y z पावर इनवर्स 1 ॾींदासीं विथ बेस a हाणे इहो छो थियो ॾिसो असां वटि टर्म अगरि हूंदो आहे 1/a त पोइ असां हुनखे लिखी था सघूं इक्वल टू a इनवर्स 1 या a ते पावर -1 ठीकु आहे त पोइ हाणे असां छा कंदासीं हाणे हिनजी जेका रेडिकल आहे इहा ख़तमु कंदासीं त पोइ इहो टर्म हाणे कीअं थींदो असां वटि इहो टर्म थींदो त इज इक्वल टू log x y z पावर -1/2 विथ बेस a हाणे जेकर तव्हां में अगरि को ॿार इहो पुछे सर ही -1/2 कीअं आयो हाणे ॾिसो हेॾां त हिते घणो लिखियलु आहे एक्स वाई ज़ेड पावर घणो -1 आहे ठीकु आहे हाणे जॾहिं हीअ रेडिकल मां ख़तमु कंदुसि पोइ छा थींदो इहो थींदो एक्स वाई ज़ेड ते पावर घणो अची वेंदो इहो थियो 1/2 ऑलरेडी हिते पियल आहे -1 उहो ज़रब में अची वेंदुसि पोइ छाजे बराबरि थींदो एक्स वाई ज़ेड -1/2 अहिड़े तरीक़े सां इहो थींदो आहे पर मां इहो हिते ख़तमु करे थो छॾियां ठीकु आहे हाणे हिते इनखे सॉल्व कंदासीं हाणे हिते हिकिड़ो अञा फार्मूलो अप्लाई थींदो उहो कहिड़ो थींदो उहो आहे त एक्सपोनेंट वारो फार्मूला लिखंदासीं त log ऑफ m ते पावर n विथ बेस a इज इक्वल टू n log m विथ बेस a हाणे जॾहिं इहो असां हिते अप्लाई कंदासीं त इहो छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो त -1/2 log x y z विथ बेस a अहिड़े तरीक़े सां जॾहिं फर्दर सिंप्लीफाई थींदो छाजे बराबरि थींदो इहो हाणे अॻिते बराबरि थींदो त इज इक्वल टू -1/2 log x y z विथ बेस a हाणे हिते छा थींदो त हिते जेको आहे log जो मल्टीप्लिकेशन वारो फार्मूला अप्लाई थींदो त पोइ हाणे इहो कीअं थींदो इहो सम ईअं थींदो त लिखंदासीं इज इक्वल टू -1/2 log ऑफ x विथ बेस a प्लस log ऑफ y विथ बेस a प्लस log ऑफ z विथ बेस a अहिड़े तरीक़े सां हाणे जेको ही -1/2 आहे इहो सभिनी सां मल्टीप्लाई थींदो पोइ असांजो जवाबु छा बीहंदो इहो जवाबु बीहंदो त इज इक्वल टू -1/2 log ऑफ x विथ बेस a -1/2 log ऑफ y विथ बेस a -1/2 log ऑफ z विथ बेस a अहिड़े तरीक़े सां इहो छा थी वियो असांजो आंसर थी वियो ॿारहों हाणे जेको 6 नंबर हिसाबु आहे इहो तव्हां पंहिंजो पाण करण जी कोशिशि कजो हाणे इन ते जेको आहे पहिरियां डिवीजन वारो यानी वंड वारो जेको log जो फार्मूला आहे इहो अप्लाई थी वेंदो उन खां बाद में हिते एक्सपोनेंट वारो फार्मूला अप्लाई थींदो ऐं प्रोडक्ट वारो फार्मूला बि अप्लाई थींदो अहिड़े तरीक़े सां जेको 6 नंबर सम आहे तव्हां पंहिंजो पाण करण जी कोशिशि कजो ॿारहों असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसीं ताईं अलाह भाई।